कंदकोट में कमरानी बिरादरी तरफा कंदकोट बी सेक्शन पुलिस खिलाफ एहतजाजी मुजाहिरो। कमरानी बिरादरी के माण्हुनि मेरुल्ला कमरानी, उस्ताद मेहराब कमरानी, डॉक्टर पीरबख्श कमरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कमरानी बिरादरी के माण्हुनि मुबैना कूड़े केस खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो। कमरानी बिरादरी के मुज़ाहिरीन जो चवणु हो त बी सेक्शन SHO अब्दुल कादिर असांजे माण्हुनि मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वसवारनि खां कूड़े केस वाक़े जो नोटिस वठण इंसाफ़ की अपील पुण कई। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़। ये मुक़दस जायूं इन स्कूल में काफ़ी ॿार भी पढ़ंदा आहिनि। अॻु भी काफ़ी इन स्कूल में चोरी थियूं ऐं उन चोरी जे लाइ इन थाणनि ते असांजा ही उस्ताद ॿारड़ा जेकी उहे वेंदा हुआ उहे बि सॼो अञा ताईं हिते बि वापसि न थियूं। ऐं वरी हाणे 14 पखा 14 सोलर जेका वरी पोइ चोर खणी आहे, असां पुलिस खे इतला ॾिनो आहे ॻोठ वारनि नंढे ॿार वो भी जो रद्द में न थियो। उन हक़ के खातिर ही मुक़दस जायूं इन हक़ के खातिर असांजा ॿार ॻोठ वारा रोड ते वेही धरणो हणी वेही रहिया। उन पुलिस वरी धरणो ख़त्म कराए बाद में जो पूरी FIR दाख़िल कई वई। हिकिड़ी सम्झो पुलिस वारनि जी दहशतगर्दी आहे। असां घुर था कयूं बी सेक्शन थाणे वारनि जो ॿार सजे कई आहे। असां इहा घुर था कयूं त स्कूल मुक़दस जायूं स्कूल के अञा माण्हू जेको आहे डोनेट करे ये पुलिस DC या कोई काफ़ी इदारा अञा जो स्कूल जो ॾींदा आहिनि। ही स्कूल के ॾियण जे बजाय हुननि जो चोरनि जी पुठभराई कई आहे। हुननि चोरनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई आहे। पुलिस चोरनि सां बिल्कुलु बदल आहे। वो इन जे करे बदल आहे जो ही धरणो वेहणो हुओ जो मोहब्बत सां ख़त्म कराए कुछ दिन में बाद में जो FIR कई आहे। इल्मु साफ़ ज़ाहिर आहे त SHO हिननि सां बदल आहे। SHO बी सेक्शन सां बदल आहे। जे इन करे कोशिश करे सामान मोटाए दिया FIR जो हक़ जो न हुयो। असां भी SP साहब खां DC साहब खां त ही मुक़दस जायूं हिननि खे जेको आहे फुल फौरन FIR जो पूरी जगह तयारी ख़त्म कई वञे ऐं स्कूल के जेके पंहिंजा सोलर पखा आहिनि इहे बि वापसि कया वञनि। असीं इन एहतजाज जे दायरे खे जेकॾहिं FIR ख़त्म न थी ऐं असांखे सामान वापसि न मिलियो असां इन एहतजाज जे दायरे खे तमामु अञा वसी कंदासीं। अॼु ॻोठ में आहे, सुभाणे सॼी माना सिंध में असांजा क़ौमाना रहनि था। असां उन सां बि ॻाल्हाए छॾियो आहे पूरी सिंध में असांजो एहतजाज रहंदो ऐं इन SHO जे ख़िलाफ़ SP साहब बि घुर था कयूं, DC साहब बि घुर था कयूं। साईं थोरो जेको आराम कयो इन पुलिस वारनि खे थोरो जेको आहे छुड़वा बि न छॾियो, एतिरो छूट ॾियो। असां पंहिंजो हक़ था घुरूं। असां कोई दहशत कोन्हे छो बाक़ी आहे। काफ़ी अहिड़ा धरणा थिया आहिनि, काफ़ी रोडनि में काफ़ी पंहिंजे हक़ जे लाइ